सहयोग फाउंडेशन की शुरुआत हमने 1985 में की। एक सोशल ऑर्गेनाइजेशन के लिए मैं मानता हूं कि ये सफ़र एक अच्छा सफ़र है। उस सफ़र में हम लोगों ने 4-5 लोगों ने मिलके इस भावना से, इस उद्देश्य से इस फाउंडेशन की नींव रखी कि समाज ने जो कुछ हमें दिया है, हमारा फ़र्ज़ बनता है समाज की तरह हम कुछ लौटाए। और इसी भावना को लेके, उस उद्देश्य को लेके हमने पहले शुरुआत बहुत ही छोटे पैमाने पे की। स्कूलों में, गरीब बस्तियों में हमने बुक्स बांटे, नोटबुक्स बांटे, बच्चों की यूनिफॉर्म्स दी, या गरीब ऐसी फैमिलीज़ को हमने सिलाई की मशीनें दी। न सिर्फ़ सिलाई मशीनूं, पर उन सां गॾोगॾु केतिरियुनि ई ग़रीब फैमिलीज़ में कंबल ऐं दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। ॿोॾि जे सतायलनि खे हर तरह जी इमदाद, कपिड़ो, लटो ऐं बर्तन मुहैया कराया विया। औरतुनि खे मोनोग्राफी जी घर वेठे सहूलियत ॾियण लाइ हेल्पिंग हैंड फॉर कैंसर क्योर 2 अलॻि-अलॻि वैन घर घर ऐं ॻोठ वञी उन क़िस्म जी टेस्ट कंदे रिपोर्ट पिणु महल ते ॾिनी वेई। मैंने कोई सिंधी समाज की सेवा नहीं किया, कई है पर अहिड़े क़िस्म जी जंहिंजे लाइ कुझु चवण बि ठीकु न आहे। ऐं मुंहिंजे पासे में बीठो आहे सचो सिंधी सेवक ही आहे। थैंक यू सर, थैंक यू। जेतिरी हिन जी इज़त करे सघो करियो। महाराष्ट्र जे केतिरनि शहरनि, धुलिया, पूना, कोल्हापुर ऐं उल्हासनगर जे तालीमी इदारनि में शागिर्दनि खे अप टू डेट नॉलेज ॾियण लाइ कंप्यूटर लैब्स ऐं लाइब्रेरीज़ खोलियूं वयूं। My friend Ram Javarani, who is fast becoming the unofficial ambassador of Sindhi culture and Sindhi intellectual academics. साहित्य, तालीम, मेडिकल, जर्नलिज्म, कल्चर, हर मैदान में सिंधियुनि खे हिमथाइण लाइ सालियाना सहयोग अवार्ड्स ॾिना विया। उन क़िस्म जे फंक्शन्स ऐं चूंड जो मयार एतिरो त बुलंदीअ वारो हो जो 1 साल जे पूरे थियण सां माण्हुनि में ईंदड़ साल जो तजसुस वधंदो ई रहियो। सिंधियों का योगदान है देश में, जितना जबरदस्त योगदान है शायद अच्छे सिंधियों को भी नहीं पता होगा। राम जवाहरानी और आप तमाम लोगों की ओर से इनको अवार्ड पेश करता हूं। सहयोग फाउंडेशन बहुत बढ़िया काम कर रही है, बहुत सराहनीय काम कर रही है। ब्रिंगिंग इनटू फोकस एंड इनटू पब्लिक आई achievements and achievers in society from different fields that deserve to be highlighted. And this is the greatest achievement of Mr. Ram Jawarani, and God bless him. डॉक्टर राम जवराणी जीअं त फिल्म जगत सां वेझिड़ाइप रखंदड़ आहे, त उन जे तरफ़ां उन्हनि जे शेवाउनि खे पिणु सिंधी ॿोली ऐं कल्चर जे फ़रोग़ लाइ फ़ाइदो ॾिनो वियो।
सहयोग फाउंडेशन सालियाना फिल्म अवार्ड्स त घणे वक़्त खां अवाम जी कशिश जो मर्कज़ पे रहिया आहिनि। राम जवराणी जे मक़नातीसी सलाहियतुनि जो असरु इहो पे रहियो त लता मंगेशकर, अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद, सुनील दत्त, अमिताभ बच्चन, आमिर खान, सिमी गरेवाल, हेमा मालिनी, श्रीदेवी, जया प्रदा, ज़ीनत अमान ऐं माधुरी दीक्षित जहिड़ा कलाकार हिंदीअ जी दुनिया मां ॿाहिरि निकिरी सिंधी कल्चर ॾांहुं राग़िब थिया। I am very grateful to the Sahyog Foundation for inviting me here this evening and giving me the great honor of presenting some of these awards to the most deserving people. सहयोग फाउंडेशन की बहुत बहुत आभारी हूँ, उन्होंने मुझे यहाँ बुलाया। राम साहब को बहुत बहुत बधाई देता हूँ कि वो जब कभी ऐसे प्रोग्राम करते हैं तो सिर्फ एक प्रांत को अपने सामने नहीं रखते, बल्कि सारा भारत उनके सामने होता है। नेशनल लेवल ते स्पोर्ट्स खे पिणु हिमथाईंदो रहियो। सुनील गावस्कर, कपिल देव, गीत सेठी, जे.एस. रामचंद, पंकज आडवाणी, पी.टी. उषा, बेबी श्रुतिका, अजीत वाडेकर ऐं धनराज पिल्लई सन्मानित कया विया। सहयोग फाउंडेशन अपाहिज बच्चों के लिए बहुत कुछ कर रहा है एंड आई बिलीव इन दिस प्रिंसिपल बिकॉज मैं यही चाहती हूँ कि अपाहिज या द वर्ड हैंडीकैप डिक्शनरी से हमेशा हमेशा के लिए मिट जाए। सहयोग फाउंडेशन जी इहा भी कोशिश रही त अपाहिज पिणु समाज में हिकु इज़त भरियो मक़ाम माणनि ऐं उन्हनि जे बेलोस ख़िदमात जे एतराफ़ लाइ अवार्ड्स ॾिना विया। सहयोग फाउंडेशन तरफ़ां बैरागढ़ में ठहंदड़ साधु वासवाणी डिग्री कॉलेज जी सहायता लाइ बम्बई में फिल्म एक्ट्रेस हेमा मालिनी जो डांस बैले आयोजित कयो वियो। मुंबई सिंधी क्लॉथ मर्चेंट्स एसोसिएशन जे बैनर हेठि ग़रीब न्याणियुनि खे ग्रस्त जीवन गुज़ारण लाइ पूरो फिल्म जगत राम जवराणीअ खे साथ ॾींदो रहियो। झूलेलाल मंदिर ट्रस्ट उल्हासनगर में हिकु स्कूल ऐं जूनियर कॉलेज पे खोलणु चाहियो त राम जवराणीअ उते पिणु उन वक़्त जे मशहूरो मारूफ़ टेली सीरियल महाभारत जे तमामु कलाकारनि खे साण खणी उते बि वञी प्रोग्राम कयो, जिते उन्हनि तमामु कलाकारनि खे अवार्ड्स ॾिना विया। Ram Javrani, I have known him for years, from the time he started Sahyog, and he has really contributed to this city, not only in the field of culture, but in education. He has really got his own language, a kind of a place in the Bombay University, which is a remarkable achievement. अलग अलग विषयनि ते सेमिनार्स आयोजित थिया। विद्वाननि, तालीमदाननि ऐं मुदबर हज़रात सरगरम बहिरो वठंदे हर सब्जेक्ट ते वीचारनि जी ॾे वठि कई। जॾहिं समाज में नौजवाननि खे ड्रग्स जो शिकार बणायो वियो त राम जवराणी फिल्म स्टार्स, पुलिस, वाइस चांसलर, शेरिफ ऐं मेयर साण खणी सवेरा 90 ऐं 91 खे अमली रूप ॾिनो। सहयोग फाउंडेशन जी क़द्र शुनासीअ में मुंबई यूनिवर्सिटी जे सिंधी विभाग अंदरि सहयोग फाउंडेशन कार्नर, बांद्रा जे मुख्य चौक खे जवराणी जे ॾाॾे साहिब हिकमत राय जवराणी चौक ऐं खार जीमखाना ॿाहिरां सहयोग फाउंडेशन चौक नाला ॾिना विया। हुन रूहानियत जे मैदान में पिणु साईं साधराम साहिब ऐं ॿियनि संतनि महात्माउनि जे प्रवचन जो लाभ पूरे समाज खे ॾिनो। सहयोग फाउंडेशन हिंदुस्तान खां ॿाहिरि बि सिंधियत जो पैगाम फैलाइण लाइ कोशिश कंदी रही। 2004 खां लंडन, दुबई, सिंगापुर, जकार्ता ऐं हांगकांग में राम जवराणी जे रहनुमाई हेठि प्रोग्राम थींदा रहिया। राम जवराणी जी शख़्सियत में हिकु बहितरीन अदीब जी चिणग आहे,
जंहिंजे एतराफ़ में महाराष्ट्र टेक्स्ट बुक बोर्ड तरफ़ां 12 जे सिंधी किताब में हुन जो मज़मून उजूरो पिणु शाया थियो। ब्रिज बिटवीन सिंधीज़ ऐं नॉन सिंधीज़ सहयोग टाइम्स इंग्लिश ऐं सिंधी मैगज़ीन लाइ राम जवराणी एडिटर जो रोल निभायो। राम जवराणी जी शख़्सियत खे मालिक हिकु अहिड़ी नेमत सां सरफराज़ कयो जो हुन दुनिया जे चूंड शख़्सियतुनि खां इंटरव्यूज़ वरिता ऐं उन्हनि खे गॾु कंदे अंग्रेज़ी ऐं सिंधी किताब ग्लोबल सिंधीज़ पार्ट 1 ऐं पार्ट 2 ऐं सिंधी किताब सिंधी सर्वेच मैदानी अदब सां रूशनास कराया। सिंधी सर्वेच लाइ ख़ुशकिस्मती इहा रही त उहो सिंध में पिणु ॿीहर शाया कयो वियो। Global Sindhis किथे न आहिनि and he has been able to reach them and talk to them. ख़ुशकिस्मतीअ जी ॻाल्हि इहा रही त राम जवराणी जे किताब सिंधी सर्वेच खे गवर्नमेंट ऑफ इंडिया जी HRD मिनिस्ट्री खां मेरिट प्राइज़ 50,000 रोक इनाम ॾिनो वियो। राम जवराणी खे डॉक्टरेट जी थीसिस लाइ सिंध मां 1 लख मेमेंटो ॾिनो वियो। फिल्म स्टार अभिषेक बच्चन जी शख़्सियत ते जॾहिं हिकु किताबु आयो अभिषेक बच्चन स्टाइल एंड सब्सटेंस, त अभिषेक बच्चन पिणु उहो पंहिंजो समूरो किताबु राम जवराणी खे डेडिकेट कयो। अवार्ड्स जो सिलसिलो शुरू थियो त गवर्नमेंट ऑफ इंडिया जे डिफेंस मिनिस्ट्रीअ जे 3 शाखुनि तरफ़ां हिकु भव्य समारोह में अमिताभ बच्चन जे हथनि खां राम जवराणी खे जल वायु विहार अवार्ड ॾिनो वियो। यश चोपड़ा, प्रिया दत्त, LK आडवाणी महाराष्ट्र जा 3 अलॻि अलॻि गवर्नर साहबान, सुनील दत्त, ऐं शगन भुजबल जे हथनि खां केतिरा ई अवार्ड्स राम जवराणी खे मिलंदा रहिया। अहम ॻाल्हि त सेंट मदर टेरेसा जे नाले में जॾहिं अवार्ड्स ॾियणु शुरू थिया त उते बि जवराणी खे हुन जे शेवाउनि जे एतराफ़ में मदर टेरेसा इंटरनेशनल अवार्ड ॾिनो वियो। दिल्ली सरकार तरफ़ां स्थापित कयल सिंधी अकाडमी ऐं महाराष्ट्र सिंधी साहित्य अकाडमीअ पिणु राम जवराणी जो सन्मान कयो। भारत में सभ खां पहिरीं 2005 में मुंबईअ में 12हों इंटरनेशनल सिंधी सम्मेलन सहयोग फाउंडेशन तरफ़ां मल्हायो वियो। उते सिंध अॾाई वई ऐं स्टेज ते पिणु मोहन जो दड़ो जूं झलकियूं पसायूं वयूं। Dr. Ram Javarani is a multi-talented personality who has been a writer, film producer, philanthropist and a committed social worker. राम जवराणीअ चूंड सिंधियुनि खां 110 एपिसोड्स में इंटरव्यू वरिता जेके मुंबई दूरदर्शन जे सैटेलाइट चैनल तां हिकु मुकमल डिकेड ताईं टेलीकास्ट थींदा रहिया। राम जवराणीअ टेली स्क्रिप्ट्स लिखियूं। हिकु हुई दानवीर जेका दूरदर्शन तां प्रसारित थी। मोहन केसवाणी बचा हिन खे 20-25,000। कथा झूलेलाल जी टेलीफिल्म राम जवराणीअ SP मेघाणी सां गॾु डायरेक्ट कई। शादी जीवन जी नई शुरूआत राम जवराणी जी डायरेक्शन में सिंधी सभ्यता जे रीतियुनि रवाजनि साठ ऐं सगुननि जे आधार ते हिकु डॉक्यूमेंट्री पिणु ठाही वई। डॉक्टर बलदेव मटलानी जी लिखियल कहाणी जे आधार ते राम जवराणीअ उहा डॉक्यूमेंट्री उल्हासनगर अ सक्सेस स्टोरी ऑफ सिंधीज़ डायरेक्ट कई। उन जे स्क्रिप्ट में सिंधियुनि जी संघर्ष जो दास्तान आहे जेका नेशनल चैनल्स तां केतिरा ई दफ़ा प्रसारित थींदी रही आहे। राम जवरानी जी जो इस संस्था के चेयरमैन हैं, उनके लिए भी मैं मुबारकबाद देना चाहता हूं कि अच्छे लोगों को चुनना भी बहुत मुश्किल होता है और ये मुश्किल काम आपने आसान किया। मैं समझता हूं कि सहयोग फाउंडेशन का सम्मान बढ़ गया है। हमारे जनाब राम जवरानी जी, पता नहीं उनमें कहाँ से इतनी ज़्यादा ताकत आई है, ये स्टेमिना है कि दिन रात लगे रहते हैं। मुझे रोज़ ही कहीं ना कहीं से खबर आ जाती है कि उन्होंने अब ये काम किया और ये सोच रहे हैं, ये करना चाहते हैं। तो मैं उनको बहुत शुभकामनाएं देता हूँ कि जीवन में
सहयोग फाउंडेशन की ओर से और भी बड़े बड़े काम करें। There are so many social organizations, but there are very few social organizations which are as sincere and as dedicated as Ram Javarani's organization is. And this is what why. So I would say, God bless you and let us wish Sahayog a very bright future. It is there to stay for next 100 years. Thank you. ये सहयोग ऑर्गेनाइजेशन जो है, this is a tribute to the collective effort of our Sindhi brothers in this city to assert and establish their presence here in the population of this great metropolis, that they exist, and not only they exist, they participate, they contribute, and they can appreciate quality wherever it lies.